अस्सलाम वालेकुम साईं। साईं वालेकुम सलाम। हीअ ॻाल्हि नओं हिकिड़ो असां दीनी मदरसो क़ाइमु करायो गंडीर में। ख़ैर असां शुक्र अल्हम्दुलिल्लाह रब जा लखे करोड़े एहसान जीअं असां पोस्ट रखीसीं त असांजे अलाह पाक सखीबा ने अमानत मोकिली 8,600 रुपया, जंहिंमां ही 10 अदद क़ुरान मजीद, ही 20 अदद बगदादी क़ाइदा, 20 अदद नंढी रेल ऐं 10 अदद लाज रेल इहे असां तव्हांजे लाइ वठी आया आहियूं। जंहिं भाउ तव्हांजे लाइ अमानत मोकिली आहे उन लाइ छा चवणु चाहींदो? तव्हांजी बि महिरबानी, जंहिं दोस्त असांखे क़ुर शरीफ़ मस्जिद जे लाइ जंहिं वठींदा आहिनि उनजी बि महिरबानी। अलाह तबारक व ताला उनजे ख़ैर खे क़बूल मंज़ूर फरमाईंदो, उनजे बचन खे सलामत रखंदो ऐं रब साईं तव्हांजी इन कोशिश खे जारी सारी रखंदो, अजर सवाब अता फरमाईंदो। आमीन आमीन। अच्छा साईं, तव्हां सां मूंखे जेको यादि पए थो असांजी मुलाक़ात थी आहे नादिर शाह मौले जे हिकु मदरसे में, शायदि रफ़ीक शरह मदरसो ईअं? तव्हांजी असांजी बिल्कुलु नादर शाह में रफ़ीक शरारी मस्जिद में मुलाक़ात थी। उन जे टाइम ते असांखे मस्जिद शरीफ़ लाइ प्लाट मिलियो। मस्जिद शरीफ़ मिली जुली मुस्लमान ॿाहिरां सां अशकान रसूल सां जन तावन कयो। मस्जिद शरीफ़ ज़ेरे तामीर कई आहे, मथे लेंटर ते पहुती आहे। हिन वक़्तु छत जी ज़रूरत आहे, दर दरनि जी ऐं तकलीफ़ आहे असांखे, ख़ासि करे वरी हुन सां गॾु क़ुर शरीफ़ जी ज़रूरत हुई, जेको आहे तव्हां महिरबानी करे आंदा आहिनि। ऐं हुन सां गॾु बैटरी जी ख़ासि ज़रूरत आहे, जो आज़ान जे लाइ हींअर आज़ान हले बि अथो, जे बिजली आहे त आज़ान ॾियूं था, लाउड होॾे लॻल आहिनि, जेकॾहिं बिजली न आहे त आज़ान बि नथा ॾेई सघूं। ख़ासि दर दरियूं ऐं छतुनि जी असांखे सभ खां पहिरियां त इहा न, हिकु त तव्हांखे ख़बर आहे ॿाहिरियां पासा नई आबादी वारा गंडीर वारा पासा आहिनि, छत बि न हुजे, दर दरवाज़ा दरी न हुजनि त इहे सभु शयूं चोरी थी वेंदियूं। ठीकु, सभ खां पहिरियां त वाक़ई तव्हांखे ज़रूरत छत ऐं दर दरवाज़नि दरियुनि जी आहे, त जीअं कि प्राइवेसी मस्जिद जी हुजे। अलाह पाक साईं तव्हांखे गंज ॾींदो, असांजे वस में जेतिरो हूंदो असां बि कोशिशि कंदासीं। वधीक असांजा भाइर वेठा आहिनि, जेकॾहिं तव्हां अपील करणु चाहियो त प्लेटफॉर्म तव्हां लाइ हाज़िर आहे। बिल्कुलु, जेके बि प्यारा मुस्लमान भाइर आहिनि, जिन खे रब करीम पंहिंजे गंज मां गंज अता फरमायो आहे, हीअ दुनिया जो ज़ख़ीरो इते ई रहिजी वेंदो, आख़िरत जो ज़ख़ीरो अलाह जा घर आहिनि। तव्हां जेके मुखैर हज़रात आहिनि उनखे अपील कयूं था, असां मस्जिद शरीफ़ सां तावन कयो, ख़ासि करे मस्जिद जी छत जे लाइ। मस्जिद शरीफ़ लेंटर ते मथे पहुची चुकी आहे। अॻे बि असां हिकु ॿ पोस्ट रखी आहे, भाउ सलीम साहिबु जलबाणी साहिब खे अर्ज़ु बि कयो आहे, हुन असांजी महिरबानी बि कई आहे, जंहिंजे करे तव्हां असांखे दर दरियूं ऐं मस्जिद शरीफ़ जे लाइ माली जानी तावन कंदा, पंहिंजो पाण अचे तामीराती कराईंदा त अञा बहितरु रहंदो। मुँह में एबल खे पोइ बि तोखे वणा, तुंहिंजे कुर्बन जी कहिड़ी ॻाल्हि कयां। अल्लाह तुंहिंजे कुर्बन जी कहिड़ी ॻाल्हि कयां। ओ कम ज़ात किनो ऐं कम तरमा, हिन लोक सजे खां बदतर मां। बेसमर बंदो केड़ो कंध खणा, तुझे कुर्बन जी केड़ी ॻाल्हि कयां। ओ सब ॾोह मञे अची हाज़ुर थियो में, रिय नाणे तुहे जो नौकर थियो में। करे कोल पिरी ॾिनई कुर्ब कणा, तुझे कुर्बन जी केड़ी ॻाल्हि कयां। अल्लाह तुझे कुर्बन जी केड़ी ॻाल्हि कयां।